जेकबाबाद जे इरिगेशन कॉलोनी जी रहवासण सफिया लाशारी पंहिंजे वालिद ऐं भाउ जे तशदुद खां तंग थी सिविल लाइन थाणे ते पहुती। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुलथईन। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी जेकाबाद जी एरिकेशन उतां जी कॉलोनी जेको आहे उन जी रहवासी जंहिंमें मसमात सफ़िया लाशारी जेका आहे हू पंहिंजे उनजो जेको वालिद आहे उनजो भाउ जे तशदुद खां जेका आहे तंग थी सिविल लाइन थाणे ते पनाह लाइ जेका आहे उते पहुची वई आहे। उनखां अलावा जॾहिं मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेका मुतासिर थियल औरत आहे उनजो इहो बि जेको आहे चवणु आहे त मुंहिंजो वालिद ऐं मुंहिंजो भाउ जेको आहे मुंहिंजी मिल्कियत खाई विया आहिनि। उनखां पोइ जेको आहे उन मूंखे जेको आहे घर खां कढी छॾियो आहे। उनजो इहो बि चवणु आहे त मुंहिंजा मासूम जंहिंमें बचिड़ा आहिनि असांखे जेको उन्हनि दरपदर करे छॾियो आहे। होॾां जेका मुतासिर थियल औरत आहे उन जेका आहे त ज़ुल्म जे तंग खां पोइ सिविल लाइन थाणे ते पनाह लाइ पहुची वई आहे। उनखे जेको आहे सिविल लाइन पुलिस जो चवणु आहे त तहफ़ुज़ फराहम करे उनखे अदालत सगोरी में जेको आहे पहुचाए उन मुताबिक़ अदालत सगोरी जे चवण मुताबिक़ जेको आहे औरत खे ओॾां जेको आहे तहफ़ुज़ फराहम करे पुॼायो वेंदो। जी महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची